जी अदा कहिड़ो तव्हांजो मसइलो आहे? इहो असांजी रोहिला कॉलोनी जी गवर्नमेंट बॉइज़ प्राइमरी स्कूल चेलार जो जंहिंजो हींअर मरमती कमु स्टार्ट कयो वियो आहे। इहो घणे जो ठीको? तक़रीबन इहो ठीको 17 लख जे लॻभॻि आहे। अच्छा 17 लख जे लॻभॻि आहे। जी जी सही ॻाल्हि आहे। इन में चवनि था नाक़स मटीरियल वग़ैरह इस्तेमालु जी जी बिल्कुलु तव्हां ॾिसी सघो था। तव्हां इन में जेको दीवार में जेका सिरूं यूज़ थियूं आहिनि उहे जेके अॻु में निकितल हुयूं 10,000 जे क़रीब उहे ई सिरां दुबारा यूज़ कयो वियो आहिनि। अच्छा अॻु में जेको मतिलबु चौथी वारी उहे सभु सिरूं वापसी यूज़ कयूं आहिनि? जी 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 उहो बिल्कुलु यूज़ थी वियो आहे वापसि। ऐं रेती जी जाइ ते जेको तव्हां जिते मतिलबु रेती यूज़ कई वञे सीमेंट में उन जाइ ते ॾिसी सघो था जेको थर जी वारी आहे इहो यूज़ कई वई आहे। इहो धूड़ यूज़ कई आहे? जी जी बिल्कुलु इहो यूज़ थी वई आहे। जी जी जो इस्तेमालु ई कोन्हे? जी जी रेती जो न आहे। अच्छा इन खां सवाइ ॿियो कहिड़ो नाक़स मटीरियल इस्तेमालु? ॿियो अगरि छित जी जेके तव्हां ॾिसी सघो केर बि अचे ॾिसी सघे उहो छित में जेके चौका यूज़ थिया आहिनि उहे साॻियो ई यूज़ कया विया आहिनि दुबारा। जी जी पुराणो एक्सपायर माल सभु यूज़ कयो वियो आहे? पुराणो एक्सपायर माल जी। लोह बि चवनि था इस्तेमालु थियो आहे? इहे बि पोस्टूं हलनि पियूं? हा बिल्कुलु इहे पोस्टां असां ॾिठियूं आहिनि काफ़ी। तॾहिं अॼु जेको आहे हिन इशू ते ॻाल्हाइणु पियो छो त हीअ असांजे रोहिला कॉलोनी जे ॿारनि जो मुस्तक़बिल जो सुवालु आहे। इन में बिल्कुलु जेको लोह बि उहो ई यूज़ कयो वियो आहे, चौका उहे बि यूज़ कया विया आहिनि, सिरां बि उहे यूज़ कयो वियो आहे। हाणे अगरि तव्हां सोचियो त 17 लख जे क़रीब जेको इहो ठीको आहे को इहो 17 लख मामूली रक़म न आहे। इन में मुंहिंजे ख़्याल में DC साहिबु DO साहिबु SDO साहिबु जेके आहिनि इन्हनि खे नोटिस वठणु खपे ऐं इहो एजुकेशन वर्क्स वारा इन्हनि खे बि ॻाल्हाइणु कुझु खपे छो त केर बि अचे उन जाइ तव्हां विज़िट कयो तव्हांखे वधीक उनजी ख़बर पइजी वेंदी। अच्छा 17 लख में घणे जो कमु थियो हूंदो? 17 लख में आई थिंक इहो मैक्सिमम 7 खां 8 लख ताईं। अच्छा जी जी छो त इहो कमु जेको विज़िट कईंदो इंजीनियर उनखे ख़बर पइजी वेंदी छो त उन्हनि जो कमु आहे। ठीका खणनि था इहो सभु कुझु उहो अचनि उहो ॾिसनि उहो चेक कनि। हा उन खां पोइ उहे पाण डिसाइड कनि त घणे जो कमु थियो आहे छा आहे। असांजे चवण में कुझु कोन्ह थींदो। जी इंतिज़ामिया पाण अची ॾिसे? हा इंतिज़ामिया पाण अचे छो त ठेकेदार वग़ैरह खे ॾिठो आहे आयो आहे हिते? न असांजी सिर्फ़ु हिकिड़े टीचर सां ॻाल्हि थी हुई त मुंहिंजे ख़्याल में उन्हनि बि इहो ई कयो ॿुधायो पिए त हिते को बि विज़िट लाइ कोन आयो आहे। सिर्फ़ु मुंहिंजे ख़्याल में ठेकेदार ई आयो आहे या ॿियो। जी जी हिते मज़दूर वग़ैरह हेॾा होॾा कमु कनि पिया इन जे हवाले सां तव्हां कुझु इन्हनि सां ॻाल्हायो वग़ैरह हुजे त इहे छा था चवनि? न मज़दूरनि सां ॻाल्हि ॿोल जेको थी आहे उहे चवनि था असांखे भई जेको ऑर्डर मिले थो असां उहो ई कमु कंदासीं। हाणे उन्हनि खे ऑर्डर ठेकेदार जे तरफ़ां कहिड़ो ॾिनो वियो आहे उन जी असांखे कोई ख़बर न आहे। बसि उन्हनि खे ऑर्डर इहो ई ॾिनो वियो आहे त रेती बदिरां मतिलबु तव्हां धूड़ इस्तेमालु कयो न? शायदि इहो बि थी सघे थो इहो बि पॉसिबल आहे उन्हनि जे लाइ सभु कुझु चौका वग़ैरह उहे बि यूज़ कयो इहो बि पॉसिबल आहे कर छो त चौथी वारी हुई जेका 5-10 हज़ार सिरूं हुयूं उहे बि साॻियो सेम टू सेम मतिलबु इस्तेमालु? जी जी बिल्कुलु उहो विज़िट केर बि अगरि एजुकेशन डिपार्टमेंट सां केर बि वाबस्तु आहे वर्क सां जेको उहो अची विज़िट करे DC साहिबु अचे DO साहिबु अचे SDO साहिबु अचे केर बि अचनि उहे अची हिते विज़िट कनि उन खां उहे पाण डिसाइड कनि। सही ॻाल्हि आहे। जी जी हिते जी स्कूल इंतिज़ामिया हेड मास्टर आहे उस्तादनि वग़ैरह खां उन्हनि खां पुछनि? हा उन्हनि खां पुछनि जेके मज़दूर कमु कनि पिया उन्हनि खां बि पुछनि। हेड मास्टर चवे थो मूंखे स्टेटमेंट होगा छा चवनि कापी वग़ैरह उहो बि कोन ॾिनी आहे असांखे ठेकेदार वग़ैरह? जी बिल्कुलु इहो बि ॿुधण में अचे पियो। इहो मुंहिंजे ख़्याल में असांजा रोहिला कॉलोनी बॉइज़ स्कूल में तक़रीबन 100 खां 150 जे क़रीब ॿार आहिनि। उन्हनि जा वालिदेन बि आहिनि उहे बि ईंदा हूंदा स्कूल जे भरिसां उहे बि विज़िट कंदा हूंदा। उन्हनि सभिनी खां बि इहो पुछा काछा करे सघनि था जेके बि आला अख़्तियारियूं आहिनि उन्हनि खां अचनि हिकु दफ़ो उन्हनि खां बि पुछा कनि। जी